संगरार में अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी मामले में कुछ इशारा मिलिया आहिनि। केस में अॻभराई थी आहे। फज़ीला सरकी केस बाबत मूंखे घणी ॼाण नाहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी कंद कोर्ट में प्रेस कॉन्फ्रेंस। आईजी सिंध जो चवणु आहे त ॾोहारियुनि वटि जदीद हथियार आहिनि। अहिड़ा जदीद हथियार जल्द पुलिस खे बि मिली वेंदा। बदअमनी क़बीलाई तकरारनि जे करे आहे, जंहिं जे ख़ात्मे लाइ अवाम पुलिस जो साथ ॾे। आईजी सिंध चयो आहे त कश्मीर घोटकी ऐं शिकारपुर में अमन अमान जो मसइलो आहे। कोशिश हूंदी त ऑफिसरनि खे फ्री हैंड मिले, ॾोहारियुनि जी साज़िशुनि खे नाकाम बणाए वेंदो। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी सदारत हेठि एसएसपी ऑफिस कंदकोट में इजलास दौरान डीआईजी लाड़कानी ऐं एसएसपी कश्मीर बशीर अहमद ब्रोही सूरत-ए-हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी जो तुर्किया के सदर रजब तैयब एर्दोगान से फोन ते राब्तो। बिन्ही सदरन विच में तरफन लगापन ऐं गडियल दिलचस्पी के मामलन ते ख्यालन की ॾेवट। सदर जो मुख़्तलिफ़ शोबन में तरफा लगापा वधिक मज़बूत बणाइण की ज़रूरत ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्क सदर के पाकिस्तान के दौरे की भी दावत ॾिनी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कैपी में डीएसपी ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ एहलकारनि जे शहादत ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त दहशतगर्दनि जो ख़ात्मो ऐं उन्हनि जी नर्सरियुनि खे तबाह करणु असांजो क़ौमी फ़र्ज़ु आहे। क़ौम खे डीएसपी गुल मोहम्मद ऐं ॿियनि शहीदनि जी बहादुरीअ ते फ़ख़ुरु आहे। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पंहिंजूं हयातियूं क़ुर्बान कंदड़ असांजा क़ौमी हीरो आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुतल। मदीने के गवर्नर शहजादा सलमान बिन सुल्तान जी वज़ीर आज़म से मुलाकात। शहबाज शरीफ वफ़द समेत रोज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िरी भरे निफिल अदा कया। वज़ीर आज़म फ़लस्तीन ऐं वलारियल कश्मीर जी मज़लूम मुसलमाननि, मुल्क ऐं क़ौम जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआ घुरी। वज़ीर आज़म शहजादा मोहम्मद बिन सलमान से मुलाकात कंदो। ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट खाते के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मुंहिंजी हिदायतुनि ते वाधू भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी। रोड ट्रांसपोर्ट अथॉरिटी के ऑफिसरनि जूं ट्रैफिक पुलिस, डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं मोटरवे पुलिस की सहकार से कार्रवाइयों। 1012 गाड़ियुनि की चेकिंग कई वई। मुसाफ़िरनि खां वरितल 22,85,000 रुपया वाधू रक़म वापस कराई वई। वाधू किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ते 7,32,000 रुपया दंड विधो वियो। शर्जील इनाम जो चवणु आहे त मुसाफ़िरनि खे रिलीफ ॾियण ऐं मुनसिपाणी भाणे जी गाड़ी यकीनी बनाइण हुकूमत की तरजीह आहे। मुहिम जो मक़सद मुसाफ़िरनि खे पेश ईंदड़ परेशानियुनि खे ख़त्म करणु आहे। मुसाफ़िरनि सां नाइंसाफ़ी कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो।